तव्हां के पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि, पंहिंजूं घर वारियूं बेवा कराइणियूं आहिनि। मां उमर मौजूद आहियां, उमर तलवार हथ में खणी करे ऐलान थो करे त जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि, पंहिंजूं घर वारियूं बेवा कराइणियूं आहिनि, मां उमर मुस्लमान थी चुको आहियां। अचे केरु आहे जेको असां मुस्लमाननि खां इबादत खां रोके थो ॾेखारे? सुभान अल्लाह। हज़रत बिलाल खे तो चवे, बिलाल हाणे आज़ान हेठ न, हाणे काबतुल्लाह जी छत जे मथां चढ़ी करे आज़ान चओ तो दुनिया वारनि खे ख़बर पवे तो उमर मुस्लमान थी चुको आहे। सुभान अल्लाह। वो सुनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु केतिरा ई मर्तबा आहे मुस्लमानो जेको अमीर उमर साईं मदीने जे ताजदार जी दरबार में मशवरो अर्ज़ करे, ओॾा जिब्रील वरी कुरान खणी अचे त मुंहिंजा महबूब उमर सही तो चवे, इन जे मथां अमल करे ॾेखारे। सुभान अल्लाह। सहाबा सां प्यार, मुस्तफा जे बचड़नि सां प्यार, अहल बैत सां प्यार, हुकूमत खिलाफत वली सैयदना सिद्दीक़ अकबर जी हुजे, अमीर उमर साईं जी हुजे, हज़रत उस्मान गनी जी हुजे, पर याद रखजो इन्हनि टिनीअ जे दौर में चीफ जस्टिस रहियो आहे त मौला अली मुश्किल कुशा रहियो। सुभान अल्लाह। हज़रत अली खां कंहिं पुछो, अली नमाज में क़याम हिकु दफ़ो, रुकू हिकु दफ़ो, सजदा ब दफ़ा छो आहिनि? तो मौलाए कानात जॾहिं हुज़ूर फरमायो अना मदीनतुल इल्म व अली बाबुहा, मां इल्म जो शहर, अली उन जो दरवाज़ो आहे, त अली इन जो जवाब कुरान जी आयत मां थो ॾे। चओ सुभान अल्लाह। रुकू हिकु, क़याम हिकु दफ़ो, ये सजदा ब छाजे करे हन? तो मौला अली मुश्किल कुशा कुरान करीम जी आयत थो पढ़े। सब खां पहिरियां मौला अली मुश्किल कुशा फरमायो, फीहा मिनहा खलकनाकुम, छाची मिनहा ॻाल्हायो, मिनहा खलकनाकुम, जे इंसान जेको पहिरियों सजदो थो करे न, मिनहा खलकनाकुम, त इन ॻाल्हि जो इक़रार तो करे, अल्लाह तो फरमाए त इन मिट्टीअ मां असां तोखे पैदा कयो आहे। ऐं जॾहिं ॿियो सजदो थो करे, कुरान जा लफ़्ज़ पढ़ी, व फीहा नुखरिजुकुम, ऐं इन मिट्टीअ में ई तव्हांखे वापसि कंदासीं। मौला अली मुश्किल कुशा तो फरमाए त इहो ॿ सजदा, हिकिड़ो सजदो त इन मिट्टीअ मां पैदाइश थी, ॿियो सजदो इन मिट्टीअ में वञणो आहे। बिन सजदनि जे विच में जेको थोरो वक़्फ़ो आहे, इहा इंसान जी ज़िंदगी आहे। सुभान अल्लाह। ज़िंदगी एतिरी आहे, बिन सजदनि जे विच में जेको वक़्फ़ो आहे, इंसान जी ज़िंदगी सिर्फ़ एतिरी आहे। ते मुस्लमानो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले सां अर्ज़ पे कयमि त जॾहिं अमीरुल मोमिनीन थिया, अहिड़े तरीक़े सां मिस्र जे अंदरि दरियाए नील में हर साल उतो मिस्र जा माण्हू